नवकोट वेझो सूफ़ी बुज़ुर्ग सैयद रतल शाह राज़ी घोट जी दरगाह जो दीदार था करायूं। इन ही साईं खे गुज़ारे खे जहान छॾे खे थिया आहिनि 265 साल। ही साईं जहान छॾियो जॾहिं ही मकान साईं जो साईं पाण ठारायो। जहान पोइ साईं छॾियो। दरगाह जो पूरो नालो साईं जो पूरो नालो दरगाह राज़ी शाह, साईं राज़ी शाह। ही आहे साईं उमैद अली शाह ओरियां रखियल, परियां साईं राज़ी शाह ओरियां भाउ आहे ऐं परियां साईं राज़ी शाह पाण आहे। सूफ़ी शाइर हो उन वक़्त में छा हो? सूफ़ी शाइर हो। साईं हिते लिखे थो न इन बोरड ते, कज़िए करबला जे में हकियो हाज़ुर हुयासि, रिंद थी राज़ी शाह चे वेरियन साण विढ़ियासि, पिथूं थी पियास अॻियां ते इमाम जे, तेहां पोइ सुत्या झले भर भिटनि जी। जो साईं जो बैत आहे। ॿियो साईं लिखे थो, पतंग सॾाई पाण खे मच ॾिसी न मोट, अजो थींदी अलाह जो कलमो थींदई कोट, घिड़त थिए घोट रतल राज़ी शाह चए। मेलो कॾहिं लॻे? मेलो लॻे थो हिनजो हज वारे महीने में। अॼु जी 7, 8, 9, 10 ईद थियो वञे। अक़ीदतमंद मख़सूस बिरादरी या सॼे मुल्क में माण्हू अचनि? सॼे मुल्क जा माण्हू, सॼे माण्हू सॼे मुल्क मां अचनि था।